जी बिल्कुल, हैदराबाद में गुज़िरियल रात खां वठी ही सावणी जो बरसात जो सिलसिलो शुरू थियो है वो इन वक्त ताईं जारी है। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाक़नि में वक़फ़े वक़फ़े से बरसात जो सिलसिलो जारी है। ॻाल्हि कयूं इंतज़ामिया जी, त इंतज़ामिया हिन भेरे है जीअं गुज़िरियल एक्सपीरियंस रहियो आहे त जॾहिं बरसात थींदी आहे, थोड़ी बरसात थींदी आहे त मुख़्तलिफ़ इलाक़नि में पानी गोॾे जो जमा थी वेंदो आहे, पर हिन भेरे नज़र इहो आयो आहे त अक्सर इलाइक़ा उहे जिते पानी जमा थींदो हुते तमामु घटि पानी आहे। ॻाल्हि कयूं पके किले जे हेठां जेका स्टेशन रोड आहे, टंडो तैयब आहे, 2 नंबर तला आहे, या वरी टंडो आगा वारा इलाइक़ा आहिनि, इहे हेठां वारा इलाइक़ा आहिनि, उते अक्सर पानी जमा थींदो। हिन वक़्तु उते पानी जमा आहे पर तमामु घटि मिक़दार में आहे। शायदि जेको अञा ताईं अहिड़ी क़िस्म जी बरसाति जेको आहे अञा ताईं न पई आहे, जंहिं करे जॾहिं त ॿिए पासे ॻाल्हि कयूं इंतज़ामिया जी कारकर्दगी जी, त हिन वक़्तु ताईं त इंतज़ामिया मुतहरिक नज़र अचे पई, पर जॾहिं प्रिडिक्शन जेका आहे मौसमियात खाते पारां उहा इहा आहे त अॼोको ॾींहुं ऐं सुभाणे बि जेको आहे सॼो ॾींहुं राति ताईं बरसाति जारी रहंदी। जॾहिं इहा बरसाति तेज़ जारी रही उन खां पोइ जेका सूरत हाल वञी बीहंदी, उहा कहिड़ी बीहंदी उहा पोइ ख़बर पइजी सघे थी। ॿिए पासे शहरी जेको तमामु घणो इंजॉय करे रहिया आहिनि, छो जो काफ़ी अरसे खां पोइ जेको आहे बरसाति जो सिलसिलो शुरू आहे। तमामु घणी शदीद गर्मी, घुट ऐं ॿूसट वारो माहौल हो उहो ख़तमु थियो आहे, त नौजवान आहिनि उहे ॿाहिरि निकिरी आया आहिनि, उहे इंजॉय कनि पिया। ॿिए पासे ॿार बि तमामु घणो इंजॉय कनि पिया, रोडनि रस्तनि ते घिटियुनि में रांदूं खेॾी रहिया आहिनि, त मौसम खे बि इंजॉय कयो पियो वञे। शहरियुनि जो ख़ासि करे इहो मुतालबो आहे, इहो चवणु आहे त डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया खे ख़ासि तौर ते बल्दियाती इदारनि खे त हीउ जेको बरसातियुनि जो सिलसिलो शुरू थियो आहे उन में हू जेको पंहिंजो किरदारु अदा कनि, त ताकी हीअ जेको बरसाति आहिनि उन्हनि खे शहरी इंजॉय करे सघनि। जी।